सॼी सिंध अंदरि तालीम जो बहिरान ऐं उन तालीमी बहिरान जे अंदरि जेको आला अमलदारनि जो नाकाम सिंध जी तालीम जी वारी साज़िश न रुॻो हिन वक़्तु तमामु घणे अरसे खां सिंध जी हथ वठी तालीमी निज़ाम खे तबाह कयो वियो आहे। तालीमी इदारनि अंदरि आला ऑफिसरनि जी गैरहाज़िरी बदध्यानीअ जे करे असांजे माण्हुनि जी तालीम खे वॾे पैमाने ते हिकु साज़िश तहत ख़तमु कयो पियो वञे। पूरी सिंध अंदरि हज़ारे जी तइदाद में बंदि पियल प्राइमरी स्कूल तोड़े मिडिल स्कूल नज़र अचनि था। जेकॾहिं किथे किथे को स्कूल नाले मातर खुलियल मिले थो त उते उस्तादनि जी गैरहाज़िरी आहे। ऐं उन खां अलावा इहा साज़िश जेका क़ौमुनि खे तालीम बर्बाद करण वारी जेका साज़िश, तबाह करण वारी जेका साज़िश, जेका सिंधी माण्हू तालीम खसे वञण वारी जेका साज़िश आहे, उन क़ौम खे गैर शऊरी या जाइलाणा इल्ज़ाम हणी क़ौमुनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम रखण वारी जेका साज़िश आहे, उन साज़िश खे असां इन हर सूरत में नाकाम करण लाइ हिकु जदोजहद जोड़ी आहे ऐं जदोजहद जे अमल में लथा आहियूं। तालीम जी बहालीअ लाइ पाण पतोड़ींदासीं। सिंध तरक़ी पसंद पार्टी अमली जदोजहद जारी रखंदी। ॿारहाड़ियुनि में खोड़ सारा स्कूल असांखे बंदि पियल नज़र आयल आहिनि, जिन में कुझु साइडुनि में ॻोठ आहिनि ऐं मां उन में प्रेस कॉन्फ्रेंस में इहा बि ॻाल्हि कई त असां पंहिंजी हिकिड़ी टीम जोड़ींदासीं। जेके स्कूल बंदि पियल आहिनि या जिते जिते उस्ताद गैरहाज़िर आहिनि उन्हनि जो सभु अंग खणी असां ज़ाहिर कंदासीं। असल में असांजी पार्टी जी हुकूमत ते पूरी सिंध अंदरि तालीमी सेमिनार जो सिलसिलो जारी थी चुको आहे। असां उन हवाले सां सभ खां पहिरियां टंडजाम में तालीमी सेमिनार कराईंदासीं। उन खां पोइ असां उन तालीमी सेमिनार जे अंदरि ई तालकी टंडजाम जे ॿारहाड़ जा जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि जे लाइ पिणु जेको ऐलान कंदासीं एहतिजाजनि जो, त उनखे कहिड़े तरह सां जेको एहतिजाज करे खोलाया वञनि या जेको आला ऑफिसर सां मिली करे स्कूलनि खे खोलायो। निज़ाम खे नाकामी वारी साज़िश जेका सिंध जे मुस्तक़बिल सां जुड़ियल आहे, उन लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जे क़ाइद डॉक्टर मोहतरम कादर मक्सी तालीमी मुहिम हलाए सॼी सिंध अंदरि साञावन धुरियुनि, अदीबनि, दानिशवरनि, उस्तादनि, प्रोफेसरनि समेत तालीम जी बहाली वारे सिलसिले में शरीक थियण लाइ पिणु पंहिंजो फ़र्ज़ु निभाइनि ऐं सिंध अंदरि कराची यूनिवर्सिटियुनि में सिंधी शागिर्दनि खे दाख़िला न ॾियण वारी पाबंदी ऐं उन खां अलावा खोड़ सारी यूनिवर्सिटियुनि में सिंधी शागिर्दनि जी एंट्रीअ ख़िलाफ़ु या दाख़िला न ॾियण ख़िलाफ़ु गैरमयारी सिंध तालीमी दुश्मन मनसूबो सॼी सिंध अंदरि तालीमी सेमिनार कराया वेंदा। सॼी सिंध जीअं बंदि पियल तालीमी इदारा ऐं टंडोजाम जे ॿारहाड़ियुनि अंदरि बंदि पियल स्कूल खोलाया वञनि। जिते जिते स्कूल खुलियल मिलनि था उते उते उस्तादनि जी गैरहाज़िरी जे ख़िलाफ़ु सिंध तरक़ी पसंद पार्टी टाउन टंडोजाम पंहिंजी उन मर्कज़ी सॾ जे हुकुम ते मुहिम हलाए रही आहे। स्कूल खोलाइण ऐं गैरहाज़िर उस्तादनि लाइ भरपूर एहतिजाज कंदी। पंहिंजी पार्टी पॉलिसी तहत मर्कज़ी सॾ ते पंहिंजे पार्टी क़ाइद मोहतरम डॉक्टर कादर मक्सीअ जी हलायल तालीमी बहितर निज़ाम सिलसिले खे पूरे सिंध जीअं जारी सारी रखंदी। टंडोजाम अंदरि कुझु ॾींहंनि में तालीमी इदारनि जे अंदरि ऐं उन खां अलावा शहरनि जे अंदरि तालीमी सेमिनार कराया वेंदा, जंहिंमें सिंध तरक़ी पसंद पार्टी जी मर्कज़ी क़यादत सां गॾु सुठा तालीमदान, सुठा उस्ताद, तालीमी खेरखाव उस्ताद तोड़े प्रोफेसर ऐं तालीमी खेरखाव ऑफिसर आला अमलदार पिणु उन में शिरकत कंदा ऐं तमामु सियासी धुरियुनि ऐं सहाफ़ियुनि खे पिणु दावत ॾिनी वेंदी। हर क़दम सिंध जी शागिर्द ग़रीब हारियुनि, मज़दूरनि, महिनत कर सिंधी माण्हुनि जे औलाद खे सुठी तालीम ॾियण वारो जेको गवर्नमेंट जो फ़र्ज़ु आहे, पर गवर्नमेंट उन फ़र्ज़ खे नज़रअंदाज़ करे ग़रीबनि यतीमनि जी तालीम खसे वरिती आहे। उन साज़िश खे नाकाम करण लाइ सिंध तरक़ी पसंद पार्टी जी जदोजहद में सियासी माण्हुनि, उस्तादनि, प्रोफेसरनि ऐं ॿारहाड़ियुनि अंदरि वञी पंहिंजी टीम ठाहे ग़रीबनि यतीमनि हारियुनि जे मज़दूरनि जी औलाद खे सुठी तालीम ॾियण लाइ बहितर क़दम खणी ऐं स्कूलनि खोलाइण वारी जदोजहद जो अमल जारी ऐं सारी रखंदी ऐं उन में सभिनी दोस्तनि खे पिणु दावत ॾिनी वेंदी।
टंडोजाम अंदरि आम शहरियुनि जे मामलनि मसइलनि ते शहरियुनि जी ज़िंदगी जेका मफ़लूज़ ज़िंदगी आहे, जंहिंमें खोड़ सारो शहर जे अंदरि रेड़ा ऐं इंक्रोचमेंट जो जेको सिलसिलो आहे, या शहर जे अंदरि जेका बकरा पिड़ी का जुमा बाज़ार लॻे थी, उहा पिणु शहरनि खे डिस्टर्ब करे थी। इन लाइ बि असां हितां जे आला अमलदारनि सभिनी जेका साझा धुरियुनि खे इहा गुज़ारिश कंदासीं त इन बकरा पीढ़ीअ खे मुंतकिल करे कंहिं सुठी जेका जॻह ते रखियो वञे। रेड़ा सब्जी वग़ैरह मार्केटूं जेके आहिनि उहे कंहिं शहर खां थोरा ॿाहिरि रखिया वञनि, जीअं आम शहरीअ जो जेको ज़िंदगीअ जो जेको सिलसिलो आहे उहो बहितर तौर तरीक़े सां गुज़रे। जेकॾहिं इन अमल में जेकॾहिं कंहिं असांजे पार्टी जे जेका प्रेस कॉन्फ्रेंस खां पोइ बि इन ते का जेकॾहिं को रद्दमल न आयो त पार्टी पंहिंजो रद्दमल ॾींदे इन इंक्रोचमेंट ख़िलाफ़ु, इन बकरा मंडी ख़िलाफ़ु हिकु भरपूर एहतिजाज पिणु कंदी। ऐं सभिनी दोस्तनि खे जीअं पूरे तमामु जी रख